राजन जगह ते हलूं था पर उते इहा ॻाल्हि न कजे त अम्मा जी बाबा सां को असां मिली आया आहियूं। असां उन्हनि खे इहो ॿुधाईंदासीं त असां ॻोठ था वञूं, राति कोन मोटंदासीं। हू पुछंदा त ॻोठ छो था वञूं? पोइ सुरीला अहिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजो वात बंदि रखजांइ, मां उन्हनि सां पाण ई मोर ईंदुसि। पोइ ॻोठे पंधि हलंदासीं? ऑफिसर खे मिंथ कयूं था त उहो असांखे फटपटी ते खणी हले, पोइ रस्तनि तां नाज़ा खे जाचींदा हलंदासीं। पोइ छा इहो जेको ऑफिसर आहे असांजी मदद कंदो? अॾा मिंथ कयूंसि था, अलाह हुनखे ईमान ॾी त असांजो कमु ज़रूरी कमु। अजय माने तयारु कई अथई? न दा अञा तयारु त न कई आहे, पर मां हाणे ई तयारु कयां थी। तोखे बुख लॻी आहे छा? मूंखे बुख न आहे लॻी अदे, पर जेके उतां अॻिते इहे वांदा वेठा आहिनि उन्हनि जूं सफ़ा रड़ियूं पियूं पवनि। अदा मुजेरीअ खे बि शाबस हुजे, अलाए कहिड़ा कहिड़ा वांदा विहारे वेठो आहे। हाणे उन्हनि जे लाइ बि सुबुह शाम मूंखे मानी करणी थी पवे। अदे मां इन्हनि वांदनि खे हिकिड़े ॾींहं में भॼाए कढां, पर इहो मुजेरी नाराज़ थी पवंदो। हाउ अदा, मुजेरी सिधो माण्हू आहे, चवे थो जेको बि ग़रीब गुरबो हिते लड़ी अचे उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि खे मानी खारायो। हाउ अदा मां मानी कयां थी, पर हिकु ॻाल्हि ॿुध, मानी खणी वञ ऐं शाम जो वञी इन्हनि वांदनि खां काठियूं कराए घर खणी अच, पोइ ख़बर पवंदनि। जी अदी। असां बि हाणे हाणे पहुता। कूड़ न हण, असां सवेरा आया आहियूं, अची सुम्ही पिया आहियूं। पिट थींदी आहे सुकल सांड्रा 6:30 जी। मूंखे ख़बर आहे तव्हां केतिरा सुरीला हो, हाणे तूं गामू सचार नथी। रांझन असां थोरो साहु खणी वरी वञूं, अञा ॿिया अमरा न पुॻा आहिनि छा? असां जॾहिं हिते आयासीं उहो हुया बि कोन। जेकॾहिं ॿिया अमरा अचनि न त उन्हनि खे चइजो मतां असांखे राति पइजी वञे। भला इहो त ॿुधायो वञो काॾे था? तूं माठ करे वे, तोखे ॿुधाइणु लाज़मी न आहे। ऐं हा, अमरान खे न्यापो ॾेई छॾिजांइ त असांजे लाइ परेशान न थियनि। अच पाॾा। अॼु मुंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि वेला, अॼु मानी कान मिलंदी, लॻे थो भई बुख मरंदासीं। कांडेरा खेरा जे अॼु हिकिड़ो ॾींहुं बुख ते वेठासीं न त मिड़ई खेरा बाबा। ए इहा ॻाल्हि पहिरियों करी हा, पखड़ी रोज़ो रखूं हा। कांडेरा अॼु में घणा रोज़ा रखिया अथई? बस सही, हिते रुॻो मुस्लमान तूं ही। कांडेरा इहा ॻाल्हि बा मूं नाहे कई, इहा बि ॻाल्हि तूं पियो करी त रोज़ो रखी आ। ए तूं मूंसां न ॻाल्हि ऐं ॻाल्हि बि तूं थो करी ऐं पुछी बि मूंखां थो, वरी कावड़ मूं मथां। अरे तूं वञी जांच करे अच, ज़मानी खे भेजो को आसरो आहे यो न। इहा ॻाल्हि कर न त रुॻो वेलो पेट जो अथई, मां वञा थो वञी जांचा करे थो अचां। अम्मा हिकु ॻाल्हि चवां? हा हा चओ। जेकॾहिं काकी कज़ी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरनि त पोइ छा थींदो? पर मूं त ख़बर ॿुधी आहे, पर तो बि ख़बर ॿुधी हूंदी त मोर शहर में के मंटम सां शादी थो करे। न मां, इहो कोड़ आहे, मिड़े इहे ॻाल्हियूं पिया कनि। हीअ मां छॾ ने ॻाल्हि खे, जेकॾहिं कूड़ हुजे हा न पोइ इहा मंडम मोर मथां एॾा लख जो लुटाया। अम्मा ही मैडम भला छो मोर खे अची चिंबड़ी आहे? शहर में मोर खुटा आहिनि छा? जेकॾहिं इहो कोड़ हुजे ऐं काकी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरे त पोइ? मोर जे मथां एॾो वॾो बेहयाई जो इल्ज़ाम तो पाण त आयो ऐं उहे ॻाल्हियूं विसरी वई। इहा ॻाल्हि गुज़री वई न अम्मा, मूंखां ग़लती थी वई। तूं हाणे जी ॻाल्हि कर, जेको पुछां थी न तूं बसि हुन जो जवाबु ॾे, ॻाल्हियुनि खे घुमाए न। नाम इहा सलाह मूं अकेले जी कान हलंदी, तुंहिंजे पीउ सां तुंहिंजे भाउ सां सलाह कबी, पोइ को कमु थिए त थिए, बाक़ी आहे ॾुखी ॻाल्हि। बाबा खे तूं चई चवंदीअ न तीअं कंदो अम्मा। बाक़ी राजन खे केरु चवंदो? तूं ऐं बाबा गॾिजी अदा जे मथां ज़ोर रखिजो, हू राज़ी थी वेंदो।
ऐं पहिरीं दुआ कर त जेके मुसीबतूं आहिनि उहे डरनि हा का वसो थिए तुंहिंजो परणो बि थींदो। भला हिते के मोर खुटाइनि छा? खोड़ मोर। न मां, मूं चयो न, मोर त सिर्फ़ मोर, ॿियो कोई बि न। मिठी ॻाल्हि आहे, ही छोकिरी सिर्फ़ु मोर ई मोर। अञा भलाई कंदो, अलाह से हिननि खे ख़ुशियूं ॾींदो, आसूं में पूरियूं कंदनि। Oh, यार रांझनी बाबा बड़ी बड़ी आयो ॿियो हेठि न हेठि मथे वियो बाबा पाण में ठाहे आहिनि छा थियो अथसि ॿियो वञे ईअं मिलंदो आहे। ऑफिसर हाल वार असां खां वटि त असां वञूं, असां अॻ में ई ॾाढा परेशान। अॻ में ई मां तव्हांजी घणी दिलाज़ारी कई आहे, पर हाणे ईअं कोन थींदो। तव्हां सुकून सां वियो ऐं मुंहिंजी चांहि पाणी पियो, पोइ मां तव्हांखे हाल वठां थो। हाणे तव्हांजी मुंहिंजे विच में को बिजाब न थींदो। हिन खे पंहिंजो ई घर सम्झो ऐं आराम सां वेहो। भला हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां हिते कीअं पुॼी पिया? ऑफिसर मजबूरी आहे, तंहिंजे करे मां तो वटि मदद जे लाइ। जेको मुंहिंजो हार आहे मां तव्हांजी ज़रूरु मदद कंदुसि, तव्हां परेशान न थियो। अरे हेॾे अंधा आहे नो किथे आहे? ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, हे रांझण ई पाॾो आया बसि इहे तकिड़ा ॿिया जा कुझु ॿुधायूं बि कोन। न को असांखे त कोन ॿुधायूं। बाबा तव्हां खां कुझु पुछा त कई हूंदनि न। काका वसाया दबू पियो थिए त असां रांझनि खां पुछूं पिया त असांखे ठोसां पियो वणे। तूं बात करे दे, जेकॾहिं तूं सम्झाईंदे न सॼो ॾींहुं गुज़री वेंदो। मामा तूं मुंहुं ख़राब न कर, तूं मूंखे सम्झाए कोन सघंदे तॾहिं हिन खां थो पुछां। अड़े हेॾे डबा के डबू इहो मूंखे ॿुधा त केरु केरु विया आहिनि? मामा वसाया सिर्फ़ु रांझन ऐं पाॾो विया आहिनि। चवनि पिया त राति अची कोन सघंदासीं। मालिक साईं खेर करे, तकिड़ा आया तकिड़ा जाओ। छा थींदो? भलाई थींदी। फिर हाणे इहा ॻाल्हि त चो तरफ़ हवा वांगुरु पखिड़िजी वेंदी। ख़ैर इहा ई हो तूं पंहिंजी छोकिरीअ खे शहर में गुम करे आया। अहिड़ी वाई न कढो तूं, ख़ुदा कंदो त छोकिरी ख़ैरनि सां ॻोठ पहुची वेंदी। जेकॾहिं अकेली छोकिरी ॻोठ पहुची त माण्हुनि जा मेणा त मारे विझंदा न। माण्हुनि जे मेणनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं रुगो दुआ कर त ख़ैरनि सां ॻोठ पहुचे। वाट ते जेके पगड़ वेठा आहिनि उन्हनि खां न झटिजी वञे। त पोइ हाणे न्याणीअ जा भाग न्याणीअ सां असां छा था करे सघूं? खैरी असांखे त क़बर में जाइ बि कान मिलंदी हो तूं, जेकॾहिं न न्याणी रुसवा थी त। बसि हाणे मालिक जे हथ में, उहो कमु भलाई कंदो ऐं असांखे रुसवाईअ खां बचाईंदो। ऑफिसर तुंहिंजी महिरबानी थिए जो तूं असांजे ॻोठ थो खणी। राजन मां तव्हांखे सुबुह जो ॻोठ खणी हलंदुसि। हिन वक़्तु टाइम तमामु घणो थी वियो आहे, छो त ॻोठ पहुचंदे अंधेरो थी वेंदो। पर असांखे हिन वक़्तु ॻोठ वञणु ज़रूरी आहे ऑफिसर। उहा कहिड़ी मजबूरी आहे जो तव्हां ॿई हिन वक़्तु ॻोठ वञण था चाहियो? किथे कंहिंजी फौतगी त नाहे थी? मालिक साईं पनाह में रखंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का ऑफिसर। पोइ तव्हां ॿुधायो छो नथा त कहिड़ी मजबूरी आहे? असांजी मजबूरी कहिड़ी आहे उनखे तव्हां छॾे ॾियो, पर तव्हां जेकी मदद करणु चाहियो था त असांजी कयो। जेकॾहिं तूं मदद नथो करी त तूं जवाबु ॾे त असां ॿियो को दर वञी ताड़ियूं। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी एॾी मजबूरी आहे त पोइ हींअर ई निकिरूं था। तव्हां हीअं कयो, तव्हां निकिरी ॿाहिरि दर ते बीहो त मां गाॾी कढी अचां। ऑफिसर तुंहिंजी न वॾी वॾी महिरबानी थींदी भाउ, महिरबानी थींदी। तो मूंखे हिते खणी केतिरो आहे
तोखे वॾी पिट पवंदी। मूंखे पिट छो पवंदी? मां त तुंहिंजी मदद करण थो चाहियां। जेकॾहिं मुंहिंजी मदद करणु चाही हा न त मूंखे ॻोठु पहुचाई आहे। जेकॾहिं तव्हां मूंखे ॻोठु नथा छॾो त मूंखे मुंहिंजी अम्मा अबा वटि छॾे अचो। तोखे ॻोठ बि वठी हलंदुसि ऐं तुंहिंजे माउ पीउ सां बि तोखे मिलाईंदुसि, पर कुझु ॾींहं मूंखे पंहिंजा कम आहिनि। मुंहिंजी मजबूरियुनि खां वधीक छा तोखे पंहिंजा कम आहिनि? तोखे हर शइ त हिते मिले थी, पोइ ॿुधाए कहिड़ी मजबूरी अथई जेका असां पूरी कयूं? मूंखे ॻोठु वञिणो आहे, इहा ई मुंहिंजी मजबूरी आहे। जॾहिं अम्मा ऐं बाबा मूंखे ॻोल्हींदा ॻोल्हींदा ॻोठु पहुचंदा ऐं मां हुते न हूंदसि त ख़बर अथई अम्मा ऐं बाबा केॾा परेशान थींदा। सिर्फ़ु अम्मा ऐं बाबा न, मुंहिंजे करे पूरो ॻोठु परेशान थी वेंदो। चइबो त पूरे ॻोठ जी दादली आई। मां उन ॻोठ जी इज़त आहियां ऐं हू पंहिंजी इज़त जे करे कुझु बि करे सघनि था, पर हू तोखे मारे बि सघनि था। मूंखे हू तॾहिं मारींदा जॾहिं मां तुंहिंजी इज़त न कयां, पर मां त तुंहिंजी पूरी पूरी इज़त थो कयां। उन लाइ तोखे कुझु ॾींहं हिते रहणो पवंदो ऐं सब्र करणो पवंदो। अच दिलबर, हिनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं बि पंहिंजे माण्हुनि खां सवाइ कीअं थो गुज़रे, ऐं हे वरी चए थो त सबर कर। तुंहिंजा मिट अहमद वटि आया हुया, पर ॾाढा परेशान हुया। परेशान? पर कहिड़ी ॻाल्हि ते हुया? उन ॻाल्हि जी त ख़बर न आहे, पर परेशान ॾाढा हुया। मालिक साईं ॻोठ ॾे भलाई कंदो, ख़बर न आहे त छो परेशान हुया। भला ॻोठ जे तरफ़ केरु केरु विया आहिनि? नाला बि अजीब हुयनि। हिकिड़े जो रांझन हुयो, ॿिए जो काबो या वछ। न न, हुनजो नालो न वच्छा न गाबो, असां हुनखे पाॾो चवंदा आहियूं। ॻाल्हि त साॻी आहे, पोइ मैं जो फर हुजे या ढगी जो। चइबो त पंहिंजी परेशानी कोन ॿुधायनि। मूं सम्झो त इहा तोखे ख़बर हूंदी। हू वापसि आया आहिनि, पर मूंखे त इहा ख़बर न आहे। थी सघे थो ॿिया हिते रहियल हुजनि त पोइ हुननि खां तूं ज़रूरु पुछजांइ। बसि बंगले ते मां ही सामान रखी पोइ वरी जॻह ते वञी जांच कयां थो, ॾिसी थो अचां त केरु केरु मोटी आया आहिनि ऐं हुते छा थियो आहे। जे तोखे ख़बर पइजी वञे न त ज़रूरु ॿुधाइजांइ। उन सां गॾु मुंहिंजो दोस्त बि आहे अहमद। फ़िलहालु त मां बंगले ते वञा थो, पोइ वरी जॻह ते वेंदुसि जिते हू सभु रहनि था। उतां वापसि थी पोइ तव्हांखे हाल अहिवाल ॾेई वेंदुसि, ठीकु आहे न? न ॼाण त असांजी सहेली नाज़ा कॾहिं ईंदी ऐं अची पंहिंजो घर संभालींदी। राणी, मूं त सोचे छॾियो आहे, हाणे जॾहिं बि हिते ईंदी न मां हुन सां किटी करे छॾींदसि ऐं असुल बि कान ॻाल्हाईंदसि। उहो सिक फन मां हिते पहुचंदी ऐं मथां वरी असां हुन सां किटी कई त हू मांदी थी पवंदी। जॾहिं असांखे एॾी सज़ा ॾेई वई आहे त छा हुनखे सज़ा न मिलणु घुरिजे? उन लाइ इहा सज़ा थोरी आहे जो हू असां खां सवाइ अकेली शहर में भटकंदी रहे थी। कहिड़ी ख़बर मतां हू शहर जी रोशनियुनि में गुम थी वई हुजे ऐं तमामु घणी ख़ुशि हुजे, असांखे यादि बि न कंदी हुजे। इहे थी नथो सघे जो नाज़ा खे हिन मिटी जी महक यादि न ईंदी हुजे। नाज़ा खे त असां सां गॾु घरनि जा लेपा पहुचारींदे यादि ईंदा हूंदा। नाज़ा जो त शहर में हिकु ॾींहुं क़यामत जहिड़ो गुज़रंदो हूंदो। जेकॾहिं हुनखे पर हुजनि हा न त हिते उॾामी अचे हा। राणी, ख़ुदा कंदो जल्द अची वेंदी। तूं सही थी चईं, असांजी हुन खां सिवा नथी सरे, पोइ हुनजी असां खां सिवा कीअं सरंदी? जी कुंज वलर खां अलॻि थी वेगाणी बणिजी वेंदी आहे, ईअं ई नाज़ा असां खां सवाइ उदास हूंदी।
राजन यार सफ़ा थकिजी पिया मां चवां थो कुझु साई पटियूं अॻिते हली चांहि था पियूं पोइ अॻिते वधूं था। जेका तुंहिंजी मर्ज़ी पर मां कोन थकी। हा हा राजन पंध कंदो आहे त बि कोन थकबो आहे, हे त फटफटीअ ते आहे। हलो वियो त अॻिते हली चांहि था पियूं। हलो हलो साहिब वठा न हूंदा महक आया विकिरण तव्हांजी इजाज़त हुजे त मां उन्हनि सां मिली वियुसि। उन्हनि सां मिलण में तोखे केरु नथो रोके सघे, तूं भली वञ। तव्हांखे ॿुधाइण लाज़िमी आहे न सर। तूं भली वञ उन्हनि ॾे ऐं वञी ॻोठ जा हाल हाल वठी अचु। जेतिरी तुंहिंजी दिलि चवे तूं हुन सां कचहरी करे पोइ मोटी आ। महिरबानी साहिब, वॾी महिरबानी। पप्पा मोर केॾो न सादो आहे, हर ॻाल्हि जी इजाज़त वठी वेंदो आहे। इहा ई हिन जी ॻाल्हि मूंखे पसंदि आहे न बाबा। ॿियो आहे खादम कंहिं न कम जो, जॾहिं बि कंहिं कम सां वञे न कलाक या कलाक घुम ऐं असां हुनजो इंतज़ारु कयूं। हा पप्पा, हाणे दिलि थी चवे त खादिम खे कम खां जवाबु ॾेई छॾियो। मुनासिबु न आहे मां, हू रोज़ी सां लॻल आहे ऐं कम सां जवाबु ॾियणु सुठो नथो लॻे। हा पप्पा, हुन करे त जवाबु नथा ॾियूंसि। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। बाक़ी हाणे तूं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए पंहिंजे सौट जे बारे में त तूं राज़ी आहीं या न आहीं। जेकॾहिं बाबा तूं राज़ी आहीं त मां मङणी जी तारीख़ रखी छॾियां। ठीकु आहे पप्पा, मां मङणी कंदसि, पर 2 साल ताईं मां शादी न कंदसि, छो जो मूंखे सौट खे आज़माइणो आहे। ऐं जेकॾहिं सौट न सुधरियो न त मां इहा मङणी ख़तमु बि करे सघां थी। वरी उमिरि जागी पई आहे। मूंखे चवां त मूंखे गोरो गाॾी वठी ॾे। बसि हाणे मोर हेॾा मालिक खां पैसा वठी करे घर सामान मोकिलियो आहे, उहो ई कर्ज़ लाहिण में 3-4 महीना लॻंदा मोर खे घोड़े गाॾी वठी ॾे। माण्हू रब साई में उमेद रखियो अचे, नेठ त पूरी थींदी। जेकॾहिं हिन वक़्तु तूं वठंदे न त घोड़े खे घरां खाराईंदे, सवारी त आहे कोन जेके खणी तूं पके ते वेंदे। नेठ वस थींदी, मेला थींदा, मारू कतारूं करे वापसि ईंदा। जेके ॻोठ वीरान थिया न उहे आबाद थींदा। पोइ त सवारी हूंदी, मूं त 3 ॾींहं चकर कटींदो हुउमि, पर पोइ त ॾींहं में 3 चकर कटींदुसि। मालिक साईं कंदो त इहे ॾींहं ज़रूरु ईंदा। आमीन सुमा में। ख़बर ई नथी पवे त रांझनी पाटो आखिर छो निकिरी विया ऐं विया काॾे। रांझनी पाॾो विया त मां बि हुननि जे पोयां तकिड़ो निकिरी वियुसि। इहे वेठा का त रांझन ॻाल्हि कई हूंदी। मालिक साईं ख़ैरु कंदो, तव्हां परेशान न थियो। काको वसायो नज़र न पियो अचे, काॾे वियो आहे? मोर उहो कम जी ॻोल्हा में आहे। छा तव्हांखे अञा कमु न पियो मिले छा? जेकॾहिं कमु मिलिया त तव्हां हिते न वेठा हुजो। ख़ुदा कंदो त ॾींहं ॿिनि में कमु मिली वेंदो। वसायो शहर में भॼ भॼा में आहे, रोड़ूं पियो पाए। मूं कम जी ॻोल्हा कई आहे, पर चारे तरफ़ ॾुकार आहे। ॿाहिराड़ी जा माण्हू जाम अची कम ते बीठा आहिनि, जेके हींअर निकिरण जी ॻाल्हि ई नथा कनि, त पोइ ॿिया माण्हू किथां बीहंदा? हा यार मोड़ा, गुरबत माण्हुनि खे वकोड़े वई आहे। असां जहिड़ो हाल सभिनि जो थी वियो आहे। ॾुकार सुञ करे छॾी आहे, कखु पनो हिकु जहिड़ो थी वियो आहे। मोर तूं भला साहब खे चयो कमु वठाए ॾे, बेरोज़गार वेठा आहियूं। हा डबू, मां कोशिशि कंदुसि, साहब अकेलो थिए हुन सां ॻाल्हाए वठंदुसि, पोइ ख़ुदा कंदो त भलाई थी वेंदी इंशाल्लाह। मालिक साईं भलाई ज़रूरु कंदो। दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे। काॾे? न मां चांहि कोन पीअंदुसि, मां तकिड़ो आहियां। वॾो पी नाज़नीन, तव्हांजी मर्ज़ी। अची गए? वॾो कंठ हुयो, मुंहिंजी सफ़ा थक आहे वेठो आहे। हाणे हिन उमिरि में एॾा पंध कंदे थक पे त सही न। बेबल पाणी जो ढुक त प्यार, ख़ुश्की वठिजी वई आहे। तोखे लाचार कहिड़ो पियो जो एॾो पंध करे आयो आहीं? मुंहिंजे चए पियो त असांखे वॾो फ़ाइदो पवंदो जे न वञा हा न त मुंहिंजी कावड़जी वञे हा। हुकूमत अॼु ॾींहं ताईं कंहिंखे फ़ाइदो ॾिनो आहे जो असांखे हाणे ॾींदी? असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। अधु ज़िंदगी बुख ते गुज़री वई, बाक़ी बची आहे का, सभु गुज़री वेंदी। बेबल
असांजी त उमिरि गुज़री वई, ख़ुदा करे त असांजे औलाद जो भलो थिए। अलाह कंदो, अलाह कंदो। अलाह। असांजी ज़िंदगी इन्हनि मैदाननि खां वठी घर ताईं आहे। अच वञ में असांजी ज़िंदगी ईअं ई पूरी थी वेंदी। राणी बस गुज़ारी आहे ऐं पई गुज़रे। ईअं बि न गुज़रे जीअं असां उनखे गुज़ारियूं पिया। राणी बाक़ी कीअं गुज़ारण थी चाहीं उन सूरन भरी ज़िंदगी खे? जीअं ससी पुनू लाइ गुज़ारे वई, हीर रांझे लाइ गुज़ारे वई, सोणी मेहार लाइ। तूं चाहें थी त तुंहिंजी मौत खां पोइ तुंहिंजा किस्सा कहाणियूं माण्हू ॿुधंदा रहनि? हा वधाई, ज़िंदगी उन्हनि गुज़ारी, मरण खां पोइ बि उहे अॼु ताईं जहिड़ा आहिनि। उन्हनि जा किस्सा अॼु ताईं हलनि था। तूं ई मां मरी वेंदियूंसीं त असांजा किस्सा हिते ॻोठ में बि ॿुधाइण लाइ केरु न हूंदो। हो यूं त उन्हनि जा किस्सा मुल्को मुल्क मशहूरु आहिनि। मां बि चाहियां थी त मां मरी वञा त हर ज़बान ते मुंहिंजा किस्सा ऐं कहाणियूं हुजनि ऐं माण्हू मूं लाइ लोक गीत लिखनि। मां के शाइर जी शाइरी बणिजी वरी इन बरपटनि में गुंजण लॻा। सुगड़नि जी कचेरी जी ज़ीनत हुजां, हर ज़बान मथां अलापींदड़ उहो गीत हुजां जंहिं ते तो जहिड़ियूं सहेलियूं झूमरियूं हणी नाच कनि। अहिड़ी ज़िंदगी जीअण जा मां ख़्वाब ॾिसंदी रहां थी। तूं चरी थी वई आहीं अहिड़ी ज़िंदगी खे हासिल करण लाइ। तो मथां हज़ारे तोहमतूं लॻंदियूं, छा तूं बर्दाश्त करे वेंदी? हिकु मामूली सिरे जे दाणे खे गुल गुलज़ार थियण लाइ मिटी में मिलणो थो पए। जॾहिं वसकारे जी पहिरीं बूंद उन मथां पवंदी आहे त उहो निकिरी वेंदी आहे। हिन वसकारे जी पहिरीं बूंद जो इंतज़ारु आहे। पोइ ही राणी इन बरपटनि में निकिरी नरवार थी वेंदी। यार इंतज़ार में मुंहिंजो सॼो ॾींहुं हुयो। मूंखे काफ़ी देरि थी वई आहे। मां त चवां थो मूंखे ॾियो इजाज़त। रांझनि वारा अञा कोन आया, पोइ हिते बि सभु मुंहिंजे इंतज़ार में हो। सही आहे मोर, तूं हिकु मनू थी ही आराम कर। जॾहिं बि का ख़ैर जी ख़बर आई त असां अची तोखे ॿुधाईंदासीं। इंशाअल्लाह तव्हांखे ख़बर ज़रूरु पवंदी। जीअं ई ख़ैर जी ख़बर मिले मूंखे इतला ज़रूरु कजो। मूंखे इंतज़ारु रहंदो। मालिक साईं भलाई कंदो, ख़ुदा कंदो त ख़ैर जी ख़बर ज़रूरु ईंदी, भलाई थींदी। चङो, ख़ुदा हाफ़िज़। रांझना पुट, ओचितो शहर मां कीअं निकिरी आयो आहीं? मूंसां गॾु ऑफिसर ऐं पाॾो बि आहे। ऑफिसर? उताक में माण्हुनि खे चई आई त ऑफिसर जी ख़िदमत कयो। मतां उहो दिलि में सोचे त मूं जेको पोखियो आहे उहो ई लुणा पियो, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो, छो त हीअ असांजो तॾो आहे ऐं असां पंहिंजे तॾे खे कॾहिं बि ख़राबु थियणु कोन ॾींदासीं। ख़ैर, अलाह भली कंदो। यार फ़िलहाल त का बि ख़बर कान थी पवे त आख़िर हुन सां मसइलो थियो कहिड़ो आहे। ख़ैर, जीअं ख़बर पवंदी त मां तव्हांखे इतलाह ज़रूरु ॾींदुसि। हाणे तूं हिते वेह त तुंहिंजे लाइ चांहि कराइजां। तुंहिंजी वॾी महिरबानी इमरान। मां चांहि कोन पीअंदुसि। मूंखे यार फ़िलहाल ॾाढी देरि थी वई आहे ऐं उते साहिबु इंतज़ार में हूंदो। तुंहिंजी चांहि हूंदे उधार थी ॿिए चकर पी वठंदुसि। मां हलां थो। वॾी महिरबानी यार। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।